dengan bodoh rally निकती है जमीयत उलमा इस्लाम के प्रेस सेक्रेटरी मीर हसन लाशारी और अब्दुल रहमान की रहनुमाई में ये रैली इन करे कढी हुई है जो फ्रांस में असांजे नबी पाक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में गुस्ताखी कई है। फ्रांस की आवाम तो गुस्ताखी कई है पर उन्होंने जो सदर मैक्रोन लानती कुत्तो जो है वो भी उन्होंने सां गॾु शामिल है और गुस्ताखी करे पियो असांजे नबी पाक की शान में। उन करे अॼु झंगनू बाज़ार जी बादशाह अवाम गैरतमंद अवाम नबी जा गैरती उमती जेको तो रैली कढे काफ़िरनि खे यहूदियुनि खे ॿुधाईंदा त नबी जा उमती न ज़िंदा आहिनि। हीअ रैली जेका आहे झंगनू बाज़ार में JUI जे प्रेस सेक्रेटरी मीर हसन लाशारी ऐं अब्दुल रहमान जी अॻुवाणी में कढी पई वञे ऐं इंशाअल्लाह ताला हीअ जेको सो दुनिया खे ॿुधाईंदासीं त अञा नबी साईं जा आसिर जेके ज़िंदा आहिनि। असां नबी साईं जे शान जी में गुस्ताखी कंदड़नि जा जेको सो सिधारी दारी लॻाई कयूं। असां एतिरो चवंदासीं फ्रांस जे कुते ते लानत, फ्रांस ते लानत। ढिंगाणे बाज़ार में कढी पई वञे जमीयत उलमा इस्लाम जी अॻुवाणी हज़रत मौलाना फज़ल रहमान जे क़ाइद जे हुकम ते रैली ढिंगाणे बाज़ार कढी पई हुनमें अॻुवाणी अब्दुल रहमान लगारी जमीयत उलमा इस्लाम जनरल सेक्रेटरी ऐं भाई मीर हसन लाशारी जेको जमीयत उलमा इस्लाम जो प्रेस सेक्रेटरी आहे उनजी अॻुवाणी में रैली कढी पई वञे। हाणे असांजी रैली जेका ढिंगाणे बाज़ार खां टनोलिया रवाना थिए। कायद सिंध अल्लामा राशिद कलमन सुमरो हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब जो हुकम ते गोड़ ढिंगाणो बाज़ार में जमीयत उलमा इस्लाम की रैली निकिरी रही है जंहिंजी सदारत बा अब्दुल रहमान लगारी ऐं प्रेस सेक्रेटरी मीर हसन लाशारी जे अॻुवाणी में रैली निकिरी आहे। इंशाअल्लाह प्रेस क्लब ताईं रैली वेंदी सभिनी मुसलमान भाइरनि खे वधि खां वधि शिरकत करण जी दावत ॾिनी। हमारे असी जेको सो अॼु ढिंगाणे बाज़ार में रैली कढे रहिया आहियूं फ्रांस जे सदर ऐं यहूदियुनि खे जेको सो लानत मोकिले रहिया आहियूं। उन्हनि खे ख़बर पवे त नबी साईं जी शान में गुस्ताखी कंदासीं सर कलम करे छॾींदासीं ऐं कलम खे धार करे छॾींदासीं। जो कोई भी नबी साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कंदो उन जो सर कटे छॾींदासीं। फ्रांस जे सदर कुते जो इंशाअल्लाह सर कटे छॾींदासीं। फ्रांस जे सदर कुते ते फ्रांस जे कुते ते जेको नबी साईं जी गुस्ताखी कंदो उन्हनि कुतनि ते।